नाज़रीन, बख्शापुर में अमर रागी भगत कुंवरराम जी 84 वर्सी की मुनासिबत से तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले से तफ़सील ॿुधाए रहियो आहे शंकर लाल। हिंद सिंध के सरोमणी संत ऐं शहीदन के सरताज अमर शहीद भगत कंवरराम साहब जन की वर्सी जो ॾियारो मल्हायो पियो वञे। अमर शहीद भगत कंवरराम साहब जन के वर्सी के मौके ते अज श्रद्धांजलि पेश करण लाइ SSD धाम ते तकरीब मुनक़िद कई वई है। अचो त हिते मौजूद अक़ीदतमंदन सां ॻाल्हियूं कयूं था तो उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। शहीदी जो ॾींहुं आहे साईं भगत कंवरराम साहिबनि जो, ऐं इंसाननि जे नाते तां उहो सभु खे चवंदा हुया त प्रेम प्यार मोहबत रखो। ऐं शहीदी जो ॾींहुं आहे, अॼु सॼी दुनिया मल्हाए थी उनखे, हिंद सिंध वारा सभु मल्हाइनि था। अॼु उन जो ॾींहुं आहे, सभु यादि करनि था, न्याणियूं निमाणियूं ॿार ॿुढड़ा अंधड़ा मंढड़ा सभु उनखे यादि था करनि। हे कंवरराम, हे कंवरराम सचो सतराम। जेके असांखे इहो मिसाल ॾेई आहे त शेवा कयो, जेतिरो थी सघे ग़रीबनि जे कमु अचो। कंहिंजे कमु अचण ई हिकिड़ी इंसानियत आहे जेके बिना कंहिं मज़हब जे हर इंसान जी ख़िदमत करे आहे। भगत साहब जो अॼु शहादत जो ॾियारो असांखे इहो सम्झाए थो त हमेशह सचाई सां शेवा कयो, तव्हां हमेशह कामयाब थी वेंदा। जीअं त अॼु सदायात संत साईं अमर शहीद साईं भगत कंवरराम साहब जन जी शहादत ॾियारो आहे। साईं जन असांजे लाइ शेवा मिसाल ॾेई विया ऐं हर वेले नाम सिमरन जो उच्चारण करण लाइ चई विया। शहादत माणियूं धर्म जी ख़ातिर, पंहिंजी क़ौम जी ख़ातिर, सिंधियुनि जी ख़ातिर। सो हुन वॾा वॾा कारनामा कया। हिते कई पाठशालाऊं खोलायूं, मसान ठारायूं, धर्मशालाऊं ठारायूं, मंदर ठारायूं, साध बिला ठारायूं। सम्झे साईं, जॾहिं का मेले ते वञनि पिया ॿाहिरि गोबंदास जे ते ओॾो मोड़ ते पंहिंजो रुक स्टेशन ते साईं जन खे शहीद कयो वियो। भगत कंवरराम साहिब हिकु सूफ़ी संत थी गुज़रिया आहिनि, जंहिं पंहिंजो सॼो जीवन शेवा में गुज़ारियो। हर आए खे इज़त ॾिनी, हर आए जो मान ॾिनो ऐं ग़रीब जेके उनजे दर ते ईंदा हुआ उनजे लाइ झोलियूं कंदा हुआ ऐं उन सदाईं इंसानियत जो दर्ज़ु ॾिनो। ऐं जॾहिं पंहिंजो शरीर छॾियऊं तॾहिं बि हिकु इंसानियत जे नाते पंहिंजो शरीर छॾे विया, छो जो उहो सिंध धरती ते पंहिंजो क़ुर्बान थी विया। उन जेके माण्हू उन ॾे आया उन खां दुआ घुरियूं त साईं असांजो हीउ कमु थिए, उनखे बि दुआ कयूं जंहिं उन्हनि खे मारियो। ऐं उन्हनि खां पोइ बि अमर शहीद भगत कंवरराम साहिब जो जनमु, उन्हनि जो जनमदिन बि मल्हायो वेंदो आहे। उन जो शहीदी जो जेको गुरुपुरब थींदो आहे उहो बि मल्हायो वेंदो आहे। भगत कंवरराम साहिब हिकु सूफ़ी भगत हुया, जन हिंदू मुस्लिम कंहिं बि ज़ात जे भेदभाव खां परे हुया। हुन वटि जेके बि जंहिं बि ज़ात जा माण्हू ईंदा हुया त बाबा भगत साहब मूंखे घर में अन्न न आहे, दाणो न आहे, मूंखे झोली करे ॾे, त हू बिना कंहिं ज़ात पात जे मतभेद खे परे रखी करे उन्हनि जी शेवा कंदा हुया ऐं नचंदे टपंदे कुॾंदे जेको आहे उन्हनि खे झोलियूं करे ॾींदा हुया। हिते मौजूद अक़ीदतमंदन जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त भगत कंवरराम साहब जन इंसान ज़ात जे लाइ पैगाम ॾिनो आहे। भगत कंवरराम साहब जन जो पैगाम आहे अमन भाईचारो। ऐं उन सां गॾु हिते मौजूद अक़ीदतमंदन अमर शहीद भगत कंवरराम साहब जन जी तस्वीर जे साम्हूं गुल निछावर करे मेणबत्तियूं ऐं ॾीआ ॿारे श्रद्धांजलि पेश कई आहे। कैमरा टीम सां गॾु शंकर लाल, आवाज़ TV न्यूज़, बख्शापुर।